रोहिड़ी खां अख्तियार अली समेटियो। रोहिड़ी में मेट्रो पीपल्स बस सर्विस मनसूबो 1 साल अंदर नाकाम थी वियो। 10 बसुनि मां 4 बसियूं सिरनि ते बीठल, बसुनि जा नवां टायर ग़ाइब, इंजणूं नाकारा ऐं ड्राइविंग स्टेयरिंग ख़त्म थी चुका आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ सफ़ा लाइन ते मौजूदु आहे रोहिड़ी खां CN न्यूज़ जो रिपोर्टर अख्तियार अली समेटियो। जी अख्तियार, छा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रोहिड़ी में मेट्रो पीपल्स बस सर्विसिस मज़मूम 1 साल अंदर नाकाम थी वयूं। उन्हनि बसुनि मां 4 बसूं सिरनि ते बीठल, बसुनि जा नवां टायर ग़ाइब, इंजणूं नाकारा ऐं ड्राइविंग स्टीयरिंग ख़त्म थी चुका आहिनि। सिंध हुकूमत पारां साल खां अॻु रोहिड़ी सखर जी अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ 10 मेट्रो बसूं शुरू कयूं वयूं हुयूं ऐं ड्राइवरनि समेत बसुनि जा सार संभाल लाइ इंजन जे लॻभॻ स्टाफ भर्ती कयो वियो हो। गुज़िरियल 5 महीननि खां 4 बसूं रोहिड़ी बस स्टैंड ते हेठि सिरनि ते बीठल आहिनि, जिन बसुनि जा नवां टायर ऐं क़ीमती पुर्ज़ा गुम कया विया आहिनि। बेध्यानी जे वर चढ़ियल बसुनि जा नाकारा बणजण करे शहरियुनि जो अवाम परेशान आहे। शहरनि ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी मेट्रो पीपल्स बस जो मुरमती कमु कराए शहरनि लाइ सफ़री सहूलियतूं खे पहिरियां खां बहितर फ़राहमी कयो वञे। रिपोर्टर CNN न्यूज़ अख्तियार अली समेटियो, रोहिड़ी। इन हवाले सां वधीक ॾिसूं था रानीपुर खां नंबर 1 न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद पंजुल गाहो जी हीअ रिपोर्ट। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची